मुल्क में गैर कानूनी तौर तरसियल परडेन के पाकिस्तान छड़न लाइ मिलियल अल्टीमेटम जा बाक़ी 2 ॾींहं रहिजी विया। निगरान हुकूमत गैर कानूनी परडेन जी वापसी लाइ ऑपरेशनल प्लान खे हतमी शक्ल ॾेई छॾी। पाण मुरादो पंहिंजे मुल्क न ईंदड़नि ख़िलाफ़ 1 नवंबर खां कार्रवाई शुरू थींदी। हुकूमती रिपोर्ट मूजिबि हेल ताईं 82,000 अफ़गानी शहरी पंहिंजे मुल्क वापसि वञी चुका। पाकिस्तान पारां आलमी बिरादरी खां जंगबंदी लाइ इसराइल ते दबाव विझण जो मुतालबो। निगरान परॾे वज़ीर जलील अब्बास जीलानी चयो आहे त इसराइल खे फौरी तौर जंगबंदी लाइ गॾियल क़ौमनि जे ठहराउ ते अमल करणु घुर्जे। ऊंदाहि में मासूम फ़लस्तीनी जी हालत खे नज़रअंदाज़ न कयो वञे। इसराइली सदर इब्राहिम रईसी जो चवणु आहे त इसराइली हुकूमत रेड लाइन पार करे चुकी आहे, जेका कंहिंखे बि एक्शन वठण ते मजबूर करे सघे थी। वाशिंगटन असांखे कुझु न करण जो चई रहियो आहे ऐं पाण इसराइल जी हिमायत पियो करे। अमरीका मुज़ाहिमती इत्तेहाद खे पैगाम उमाड़िया, पर जवाब वाज़े तौर ते जंग जे मैदान में मिलियो। गज़ा में फ़लस्तीनी लाइ पंहिंजी ज़मीन तंग थी वई। इसराइली फ़ौज गॾियल क़ौमनि जो जंगबंदी वारो ठहराउ हवा में उॾाईंदे वधीक 53 हंधनि ते बम वसाए छॾिया। वधीक 377 फ़लस्तीनी शहीद थियण खां पोइ अंग 8,000 खां वधी वियो। 21,000 खां मथे ज़ख़्मी। इंटरनेट समेत समूरो मवासिलाती निज़ाम तबाह थियण सबबि गज़ा जो दुनिया सां राब्तो कटियल। फ़लस्तीनी मुज़ाहिमती तंज़ीम हमास जे अस्करी विंग अल-क़िसाम ब्रिगेड पारां इसराइल जे ॻुझनि जोहरी ठिकाननि वारे इलाइक़े खे निशानो बणाइण जी दावा। इसराइली मीडिया तस्दीक कंदे चयो आहे त हमास द्योमना में रॉकेट फायर कया, पर को बि जानी नुक़सान नाहे थियो। रॉकेट हमले खां पोइ एरीज़ ऐं नेटियू हासारा में सायरन वॼाया विया। वायरल थियल वीडियो में जोहरी ठिकाननि भरिसां दुहूं उथंदे ॾिसी सघिजे थो। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल पारां गज़ा जी तेज़ी सां ख़राब थींदड़ सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर। एंटोनियो गुतेरेस चयो आहे त गज़ा जी सूरतहाल वधीक मायूस कंदड़ थी रही आहे। अफ़सोस जो इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते वक़फ़े बदिरां इसराइल फ़ौजी कार्रवाई तेज़ करे छॾी। इसराइली वज़ीर आज़म जंग जे नए मरहले जो ऐलान करे छॾियो। गज़ा ते हमला आज़ादी लाइ ॿी जंग करार। नेतन्याहू चयो आहे त गज़ा पटी अंदरि जंग ॾुखी ऐं डिघी हूंदी। जंग खां पोइ ॾुखियुनि सवालनि जो जवाबु ॾियणो पवंदो। जमायत इस्लामी जो अॼु इस्लामाबाद में गज़ा मार्च वॾे अंग में कारकुननि जी शिरकत। इंतज़ामिया ॻाल्हियुनि खां पोइ जमायत इस्लामी खे गज़ा मार्च जी इजाज़त ॾिनी। गुज़िरियल ॾींहुं छिकताण दौरान गिरफ़्तार सभई कारकुन बि आज़ाद। एहतजाज कंदड़नि खे श्रीनगर हाईवे बंदि करण ऐं हाई सिक्योरिटी ज़ोन में दाख़िल थियण जी इजाज़त न हूंदी। पुलिस, सेफ्टी ऐं रेंजर्स जा अहलकार मुक़ररु कया विया। सिंध सूबे जे ख़ानगी ऐं सरकारी मेडिकल ऐं डेंटल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में MBBS ऐं BDS सेशन 2023-2024 सेशन दाख़िलनि लाइ PMDC MD कैट जो 19 नवंबर ते ऐलान करे छॾियो। टेस्ट डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसिस कराची जे ज़ेर एहतमाम MD कैट हिकु वक़्तु कराची, हैदराबाद, नवाबशाह ऐं लाड़काने में वरिती वेंदी। टेस्ट जो कुल वक़्तु 3 कलाक 30 मिंट हूंदो। उम्मीदवारनि लाइ रिपोर्टिंग जो वक़्तु सुबुह 7 वॻे खां 9 वॻे ताईं आहे। टेस्ट 10:30 वॻे खां 2 वॻे ताईं वरिती वेंदी। देहांत करे वियल सिंध जे नाले वारे अदीब ऐं मुतरजम वली राम वल्ब जो अग्नि संस्कार हैदराबाद में कयो वियो। अग्नि संस्कार जी रस्मुनि में वली राम जे औलाद, माइटनि ऐं अदीबनि जी वॾे अंग में शिरकत। वली राम वल्ब राति 1 वॻे 82 सालनि जी ॼमार में देहांत करे वियो हो। वली राम वल्ब खुरतुल ऐन हैदर, कृष्ण चंद्र, अमृता प्रीतम ऐं ॿियनि आलमी लेखकनि जा नावल तर्जुमो कया। वली राम वल्ब केतिरे ई अरसे खां शुगर, किडनी ऐं दिलि जी बीमारी में मुब्तला हो।
ऐं वर्ल्ड कप की 29 मैच में भारत ऐं इंग्लैंड आम्हूं साम्हूं। भारत इंग्लैंड के मैच खटण लाइ 230 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो। रोहित शर्मा 87 ऐं सूर्य कुमार 49 रन्स ठाहे निमाया रहिया। विराट कोहली खातो खोलण खां सवाइ डेविड वेल जे बॉल ते आउट थियो। इंग्लिश बॉलर डेविड वेली 3, क्रिस वक्स 3 ऐं आदिल रशीद 2 विकेटूं हासिल कयूं।